जान बाक़ी आहे पर साह रुकियल हुजे जीअं। छो ऐं छा सोचे रहिया आहियो अव्हां? जी हाँ, शायर ही शेर स्मोग ऐं डिसंबर जे महीने जहिड़ी बर्फ़बारी, बरसात, सर्दी ऐं रुमानियत सां मनसूब कयो। पर सॼी दुनिया में आम तौर ते ऐं ख़ासि करे पाकिस्तान जे शहरनि लाहौर ऐं कराची में मिटी सभिनी ते लॻी चुकी आहे। स्मोग छा आहे? पाकिस्तानियुनि जी अक्सरियत स्मोग खां वाक़िफ़ आहे। गौर करण जी ॻाल्हि उहा आहे त उन खां कीअं बची सघिजे। जेतोणीकि हुकूमत स्मोग खे मुंहुं ॾियण लाइ क़दम कया आहिनि, पर उहे काफ़ी न आहिनि। असां ख़तरनाक सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। सिहत जे आलमी इदारे जी रिपोर्ट मूजिबि रावलपिंडी, लाहौर, कराची ऐं पेशावर दुनिया जे 30 आलूदा तरीन शहरनि में शामिल आहिनि। अमेरिकी यूनिवर्सिटी तरफ़ां कयल सर्वे मूजिबि दुनिया में हर इंसान लाइ घटि में घटि 422 वण हुजणु घुरिजनि। कैनेडा में सभ खां वधीक याने 10,163 वण फी माण्हू आहिनि, जॾहिं त पाकिस्तान में हर इंसान लाइ हिसे में रुगो 5 वण आहिनि। एमरजेंसी जी उन सूरतहाल में कंक्रीट सां भरियल ॼार में जिते वण पोखण लाइ ज़मीन ताईं मुहैया नाहे, उते असां इंडोर प्लांट जी मदद सां हवा ऐं मौजूदु ज़हरीले ज़रनि ऐं आलूदगी खे फिल्टर करे सघूं था। अॼुकल्ह असांजो घणो वक़्तु ऑफिसुनि या घरनि में गुज़रे थो। इमारतुनि अंदरि हवा खे साफ़ करणु असांजे हथनि में आहे। 1999 ईस्वी में नासा अमेरिका जे लैंडस्केप कॉन्ट्रैक्टर्स एसोसिएशन सां तावन कयो त जीअं अंदरूनी हवा साफ़ कंदड़ ॿूटनि ते हिकु दिलचस्प मुतालो कयो वञे, जंहिंजो मक़सदु अहिड़ा इंडोर प्लांटनि जी ॻोल्हा कई हुई जेके हवा में मौजूदु ज़हरीली ज़रनि ऐं आलूदगी खे फिल्टर करण जी सलाहियत रखनि। उन तहक़ीक़ जे नतीजे में केतिरा ई अहिड़ा ॿूटा साम्हूं आया आहिनि जेके इमारतुनि जे अंदरें हवा खे साफ़ रखनि, जिन में बोस्टन फर्न स्पाइडर प्लांट, चाइनीज़ एवरग्रीन, बम्बू पाम, वेंग फिगे, डेविल्स डे, इंग्लिश ले प्लांट शामिल आहिनि, जेके आसानी सां दस्तियाब आहिनि। उन्हनि घरनि में पोखण ऐं सार संभाल करणु को ॾुखियो न आहे। डिसंबर जे महीने खां पोइ स्मोग जा मसइला हर साल वांगुरु ईंदड़ साल नवंबर ताईं सर्दखाने जी नज़र थी वेंदा। हीअ हिकु या ॿिनि सालनि में टाइण वारी बला न आहे। उन खे ख़तमु करण लाइ महिनत ऐं वक़्तु लॻंदो। जेकॾहिं मथी तजवीज़ुनि ते संजीदगी सां अमल कयो वञे त असां माहौलियाती आलूदगी ऐं स्मोग खां काफ़ी हद ताईं निजात हासिल करे सघूं था।